अल्लाहुम्मा सल्ली अला इमामातिना तिलावातिना करामातिना मौजदातिना रियाजातिना मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्ली अला बानी खतीबना मुहम्मदिन रावी खलीलना मुहम्मदिन शाफी अलीना मुहम्मद हुवा सरमद सरमदन उम्मतन मुद्दतन जिद्दतन मक्कतन मदीना। यार दादिया नता जो मोहम्मद जो आशिक भैया तब बुलंद करो चलो। नारे तकबीर, शान मुस्तफा, मकाम मुस्तफा, नारे तकबीर। मां के खबर तो पे तो को कटड़ू तो कोन आया, सब मोहम्मद जो आशिक आया है। दीवाना आया है, पतंग आया है, परवाना आया, रात खोटी वगे बाख फुटी वगे मोहम्मद जो आशिक बेटा होगा। वे हंदऊ या भजंदऊ ॻाल्हायो मां ॾिसण थो चाहियां कहिड़ा 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 मुजाहिद आहियो जेको मुंहिंजो वाइद ॿुधी भॼी वेंदव। ब्रेक फेल थी विया, केले जे फरीअ तां तिरकी पिया। मुफ्ती अब्दुल रहीम साहब, अजी इमदादुल्ला साहब, शेख अब्दुल जब्बार हैदरी कराची जो आलम रेल मौलविन जी अथव, सुबुह ताईं न छॾींदासीं। हा कजन में उहा ई देर आहे। छा त ख़ल्क़ आई आहे, वाह कटबर तव्हांजो जलसो। अॼु बख़्श कटबर वारनि थक लाहे छॾियो। ॾाढा छो नथा चओ सुभाणे 3 कलाक 10 मिंट जो तमामु वॾो दुरूद आहे। पर साल बि हिन जलसे में मूंखे टाइम घटि मिलियो। हिन दफ़े कटबरनि जा सभु कर्ज़ लाहिणा आहिनि। तॾहिं त मोली गुलाम सभा खे अलाह बरकत ॾे। पहिरियों टाइम मूंखे ॾिनो अथई, चए थो अंधी ऐं चंड इज़राइल जेसि ताईं अचे माठ न कजा। वड़े वाह गुलाम मुस्तफा हीरा सभु त चओ सुभाणे। अल्लाहुम्मा सल्ली अला इमामातिना तिलावातिना करामातिना मौजदातिना रियाजातिना मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्ली अला बानी खतीबना मुहम्मदिन रावी खलीलना मुहम्मदिन शाफी अलीना मुहम्मद हुवा सरमद सरमदन उम्मतन मुद्दतन जिद्दतन मक्कतन मदीना। यार मदीना जो आशिक भैया तो बुलंद करे छो भैया तो भैया तो मुझो वाइद शुरू आ पर अब्द अरबी में आ। तहां जो जोर वरी अंग्रेजी ते आ। बी काम सी काम टी काम वन काम पछाड़ी ना काम। मानू मरियो सिंधी खत्म, पश्तो खत्म, उर्दू खत्म, अंग्रेजी खत्म। वडी गाल त कब्र में बरोज की भी खत्म। मदा बरोज चना सा थांदा निश्ती करना से कब्र में अरबी बिटाई तो चे के ची आया। मां तो भिट शाह ता आयो आहियां। काथों भिट शाह तां वरी अगस्त में नूर शाह जे भिट ते जलसो आहे। ॾाढा नथा चओ सुभान अल्लाह। त बख़्श कटपर वारनि थक लाहे अञा त ख़ल्क़ पई अचे। ॾिस नओं मुजाहिद आहे त बि करंट अची वियो अथसि। हा हा नारो तॾहिं लॻंदो आहे जॾहिं ईमान छोलियूं हणंदो आहे। मोहम्मद जा आशिक ॾाढा चओ ज़ोर सां। कुरान जी बोली अरबी आहे, मक्के मदीने जी बोली अरबी आहे, मिटे मोहम्मद जी बोली अरबी आहे, सहाबा जी बोली अरबी आहे, अली जी बोली अरबी आहे, पीरान पीर जी बोली अरबी आहे। वो बख्श कटबर में अचण वारा खुदा जो कसम जन्नत जी बोली अरबी आहे। अथव जन्नत में हलण जो मूड या सदाई ॿिया कलरीअ में धिका खाईंदव। असांजो ॻोठी जन्नत आहे। असांजो अबो आदम उते जो, असांजी अम्मा हवा उते जी, असांजा वॾा उते जा। असांजो ॻोठ जन्नत आहे। हिते त संत जेल में अची फाथा। हुजूर त फरमाया दुनिया सिजनुल मोमिन, दुनिया मोमिन लाइ कैद खानो आहे। अबा सखर जे संत जेल मां जो कैदी छुटंदा त काॾे वेंदा? चो पंहिंजे घर वेंदा। काॾे वेंदा? सभई ॻाल्हायो काॾे वेंदा? असां जॾहिं हिन संत जेल मां छुटंदासीं न पाऊं ठोकींदा सिधा पंहिंजे घर जन्नत में।
मुला ठाडरे ठाडे दो दख में दो दख पिणे चढ़ायो आजा बस कर मुला ना सुन अची रहा है रमजान असांखे ॾिनई कुरान असांखे ॾिनई शब कदर असांखे ॾिनई जुम्मो असांखे ॾिनई सहाबा जहिड़ा रहबर असांखे ॾिनई अलीअ जहिड़ो इमाम असांखे ॾिनई यार ॾाढा नथा चओ ज़ोर सां पीरान पीर जहिड़ो मुर्शिद असांखे ॾिनई यार पीरान पीर जा मुरीद भई हथ बुलंद करो चओ पीरान पीरान पीर पीरन जो पीरा पीरन जो पीरा पीरन जो पीरा महबूब सुबहानी हजरत सैयद अब्दुल कादिर जीलानी जीलानी जा मुरीद भई हथ बुलंद करे जो सुदा साइडुन का काफी दोस्त बी विया आहिनि मां 3 गणींदुमि पोइ बि को बीठल हूंदो त पुलिस कार्रवाई कंदी 1 2 अढाई अदा तव्हां साम्हूं वारा बीहो अल्लाह जे वास्ते मजमे खे डिस्टर्ब न कयो अल्लाह तव्हांजी उमिरि में बरकत ॾे अल्लाह कंदो हिन साल हज ते वेंदो केॾी वॾी दुआ करे हालांकि इहा दुआ मौली गुलाम मुस्तफा 2000 वठी पोइ कंदो आहे माशाअल्लाह अल्लाह बरकत अल्लाह जज़ाए ख़ैर ये सब जन्नत जा आशिक है अब जन्नत खपे ॻाल्हायो न था हाणे मां सखर में तकीर कई मुझे जन्नत खपे हिकिड़े हमरा जो न खपे उनजे ज़ाल जो नालो को जन्नत हो रब न का निभागी हणी सैंडलन सां नवाज शरीफ करे छॾियो मोजा बातो वारी जन्नत ॾुखी आहे अलाह जी जन्नत भली आहे कुरान जी बोली अरबी आ मिठे मोहम्मद जी बोली अरबी आ जन्नत जी बोली भिटाई छा तो चे लतीफ तो चे केचा केची आया आए केच चेबो असुल गोठ के भिटाई छा तो चे लतीफ तो चे केचा केची आया हे पण केच संदन ऐं सिंधिया ही न ॼाणा हो त अरबी पिया पुछनि मर रब्बुक वमन नबियुक वमा दीनुक ये बोली बारो चन पर मुंहिंजी अॻियां 3 शलवाई विंगी न थे तुम सजदा चाचा बम बदल दई तुम सजदा सुम्मा अरजा इला समाइल अव्वल वसानिया वसालिसा वराबिया वलखामिसा वसादिसा वसाबिया इला सिदरतिल मुंतहा फयकूल अल्लाह तआला तकद्दम या रसूल अल्लाह सच्चा आशिक रसूल ॾाढा जो सुबह तकद्दम या रसूल अल्लाह तकद्दम या रसूल अल्लाह तकद्दम या रसूल अल्लाह कमा सल्लैत अला इब्राहीम वाला आले इब्राहीम फिल आलमीन इन्नका हमीदुम मजीद लौला को जंहिंजे शान में नंढा नंढा न वॾा ॾाढा भिटाई तो जे मां सॼी दुनिया ते नज़र फेराई आहे पखी भी मोहम्मद जो शान पिया ॿुधाइनि भिटाई आहे भिटाई मां आयो ई दरगाह तव्हां शक्ल कमर आसमान में जाते अमेरिका जा मिसाइल न पहुता लंडन जा बम न पहुता साइंसदाननि जी ताक़त बख्श कटभर में अचण वारा उन चंड ते मिठे मोहम्मद जे इशारे जी ताक़त पहुच चुकी आहे पर अहिड़ो न आहे जहान में मोहम्मद जहिड़ो काइनात में कोन्हे ॿुध मुला मैं जहिड़ो आहे कहीं तोखे जो तो जहिड़ो आहे तोखे पघर अचे त धप जहिड़ो बगल में कुतो मोह पिया हुजूर खे पसीनो अचे त अतर जी ख़ुशबू पई अचे तूं ॻाल्हाए त वात मां थुकूं निकिरनि नबी कलाम करे त नूर जूं लाटूं निकिरनि तू इशारो करी मानू बुझो समझी विड़ी पवन मोहम्मद इशारो करे चंड 2 टुकड़ा थी किरी पवे एड़ो न आहे जहान में हसनत जमीयो खिसाली ही फरमान आ फुरकान में सल्लो सल्लो
अलैहि वा जदो अरशन मते अरबी बजो मेरा जबाली राज पहिरियों आसमान हेठि मिठो मोहम्मद मथे ॿियो आसमान हेठि मिठो मोहम्मद मथे टियों आसमान हेठि मिठो मोहम्मद मथे सतई आसमान हेठि मिठो मोहम्मद मथे काबतुल्लाह हेठि मिठो मोहम्मद मथे ओ बख्श कटबर में अचण वारा खुदा जो कसम जिब्रील हेठि मोहम्मद वञा मथे पियो वञे मोहम्मद जा आशिक़ भैया नारे तकबीर शाने मुस्तफा नारे तकबीर साइडन खां दोस्त काफी बीही विया मां 3 ॼणींदुमि पोइ बि को बीठल हूंदो त पुलिस कार्रवाई कंदी 1 2 ये रज़ाकार कहिड़े न रिढुनि सां आहिनि रज़ाकार असां मुल्हनि जे मथां लठियूं खयूं जहिड़ा बसि इज़राइल हुजनि मिन्नत समाजत करे माण्हुनि ते विहारियो अल्लाह जा बानो तबलीग जमात वारा कीअं मिनतूं कंदा ॾाड़ीअ ते हथ रखनि भाई अपना टाइम कीमती बनाए अल्लाह को माने मिनतूं कंदा असां वारा लठियूं खयूं बीठा आहिनि जहिड़ो मुला मरनि रज़ाकारनि खे गुज़ारिश आहे त मिन्नत समाजत करे मजमे खे जोड़ियो जेके साथी बीहनि था उन्हनि खे विहारण जी कोशिशि कयो हे वर्दियूं पायो जहिड़ा इज़राइल जा ॿाहिरि अरशन मथे अरबी वयो बलगल उला बिकमालिही सारो जहान रोशन थियो अल्लाह असांजे नबीअ खे घुरायो जहन्नम बंदि कयईं जन्नत सिंगारियईं हूरूं तराना अर्श ते चिरागा 1.25 लाख नबी इस्तक़बाल में अल्लाह जिब्रील भी मिठे मोहम्मद जे दर ते आयो शाह साहब तो चे कामिल करबला में आया नमाज में कामिल सखा में कामिल तबलीग में कामिल अली जी औलाद मोहम्मद जे दीन में कामिल आए ये तबलीग जमात वारा कामिल अथवा ये जमीयत वारा कामिल अथवा कामिल माण्हुनि खे रब सां मिलाईंदा आहिनि ऐं आमिल माण्हुनि खे माण्हुनि सां मिलाईंदा आहिनि भॻा बीठा मुलनि ॾे 500 थो ॾियां कमु करे ॾे पको मुलो पाण वटे तो सटूं खाईंदो तोखे कमु करे ॾे पको हा न मञो आमिल फुटपाथ ते वेठा आहिनि नालीअ जे मथां हथु ॾेखार तुंहिंजी क़िस्मत में छा लिखियलु आहे या त पंहिंजो हथु ॾिसो अञा घणा साल पिनंदे खुदा जो कसम बख्श कटबर में अचण वारो क़िस्मत जी ख़बर न मुल्ले खे आहे न मौलवीअ खे आहे न ज़ाकिर खे आहे न ज़मार खे आहे न जुबे खे आहे न कुबे खे आहे क़िस्मत जी ख़बर उन रब खे आहे जंहिं काइनात खे पैदा कयो आहे ॿुधो ॿुधो छोरा बि भॻा बीठा आहिनि से हथु ॾिस फलाणी मिलंदी कोन मिलंदी असांखे कहिड़ी ख़बर कंहिं सोचो ज़रदारीअ खे बेनज़ीर मिलंदी मत मुंहिंजा फैसला ऐं जलसे में को नओं माण्हू अचे न उनखे इशारा न कंदा कयो मतां ई जलसो कंहिंजे हिदायत जो ज़रियो उन ॾींहुं मां बुक्ची होटल रोहड़ीअ ते ब्रेक ॾिनी 2 नौजवान सुन्नतूं हुया बि बरोच मूं चई तव्हांखे रंग काथों लॻो जे नूर शाह भिट ते साईं ग़ुलाम मुस्तफ़ा जलसो कराईंदो आहे आलमन ॾाड़ीअ ते वाइज़ कयो उन ॾींहुं वाइदो कयोसीं त रब हिन मोहम्मदी बाग जो नालो न वठींदसि केतिरा माण्हू जलसनि मां सुधरनि था जलसे में 9 माण्हू अचे न इशारा कंदा कयोसि रमज़ान में बि खोड़ नवां माण्हू ईंदा आहिनि असांजा मुला इशारा कंदा छड़ो रमज़ान में आयो आहे त पिण घर आयो आहे अलाह जे घर आयो आहे न छो तो इशारा करें से ॿिया मुला वरी छा चवंदा रुगो मानीअ लाइ आयो आहे मानीअ सां मुलनि जी हुजे न खुदा जो कसम ॾाढ़ी कूड़ खे त गिरह बि न ॾियो मानी असांजी न आहे मानी हुन रब जी हुर त पहिरियों यज़ीद जे पासे ॾांहुं पे विढ़ियो पोइ जंहिं महिल इमाम हुसैन जूं करामतूं ॾिठई त छा चयो ओ इमाम पाक जी हाणे बि मां बातिल जो पासो छॾे हक़ जो पासो वठां मुंहिंजो पाक हुसैन फरमायो नालो छा थी चई मुंहिंजो नालो आहे हुर पाण फरमायूं हुर जी अरबी में माने आज़ाद
हाणे बि हक़ जो पासो वठने रब तोखे जहन्नम जे बाहि खां आज़ाद करे छॾ। मैदान जंग में हिदायत पई मिलेसि, मैदान जंग में हिदायत। शाह साहब तो चयो होर हली आजो हुन पारा जोर हणी जानो चे आया आशिक आग जो जे पतंग परवानो मन राज़ी थे रसूल रब जो नबी तो नानो ये सिर सामानो घोरिया हिन घोट मथ। अल्हम्दुलिल्लाह शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे दरगाह ता तमाम लंबो चौड़ो सफ़र करे असांजे बिरादर मुकर्रम हज़रत मौलाना साईं हाफ़िज़ गुलाम मुस्तफ़ा बुढ़ो साहब जे मारिफत साईं मोहम्मद मिठल साहब ऐं साईं गुलाम नबी साहब जे ख़ुसूसी दावत ते बख्श कटबर जे अंदर सालाना अज़ीम शान इज्तिमा जंहिंमें तव्हां ई असां पंहिंजे रब खे राज़ी करण जे नियत सां जमो थियाऊं। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह सभिनीनि जी हाज़िरीअ खे क़बूल फरमाए, ईमान ऐं इख़लास वारी ज़िंदगी नसीब फरमाए। 3 आवाज़ दुनिया में हूंदा, 4 आवाज़ दुनिया में हूंदा, क़यामत कान ईंदी। उन्हनि में पहिरियों आवाज़ आहे रब जे क़ुरान जो। क़ुरान जा आशिक़ बैत बुलंद करे जो सुभान। नारे तकबीर, शाने कुरान, मकामे कुरान, अज़मते कुरान, नारे तकबीर। हजूर फरमान मेराज वाली रात मां मोहम्मद जन्नत में कदम रखियो व समेत पिया किराअतुल कुरान मां मोहम्मद के जन्नत मां कुरान जो आवाज पियो अचे। कुरान जा आशिक़ ॾाढा ज़ोर सां हज़रत अली से जुम्मो पढ़ाए निकतो हिकिड़े हमरा जो अली मूंखे कुरान समझाओ पर दुनिया जे कंहिं शइ सां मिसाल ॾेई समझाओ। सोने अली फरमायो कुरान जो मिसाल थी पानी वांगुरु, पानी वैरान ज़मीन खे आबाद कंदो आहे, कुरान वैरान दिलनि खे आबाद कंदो आहे। अलीअ जा मुरीद ॾाढा जो सुभान अल्लाह ज़ोर सां चओ अली अली आ, चओ अली अली आ, चओ अली अली आ। असांजो नारो इहो आहे उम्मत सारी गुलाम आहे, अली असांजो इमाम आहे। अली ॿियो दलील चे पानी सख्त शइ खे नरम कंदो आहे। पानी रेज छो कंदा आहियो, ज़मीन नरम, पानी सख्त शइ खे नरम करे, कुरान पत्थर दिलनि खे पानी करे। पानी बाहि खे विसाईंदो, कुरान जहन्नम जे बाहि खे विसाईंदो। यार कुरान जा आशिक़ ॾाढा जो ज़ोर सां अलीअ जो दलील ॾिसां। चौथों दलील सोने अली फरमायो पानी पलीत शइ खे पाक कंदो आहे, कुरान पलीत दिलनि खे पाक कंदो आहे। कुरान खे जीअ में जायूं ॾियो। अमेरिका चे तो कुरान न हुजे, लंडन चे तो कुरान न हुजे, यहूदी चवंदा कुरान न हुजे, हे असांजा हुक्मरान चवंदा कुरान न हुजे, पर सलाम बख्श कटबर जे मुजाहिदन खे आलम घुराए, स्टेज ठाहे, एको साउंड घुराए, मोहम्मद जो कुरान ॿुधाए, दुनिया खे पैगाम ॾिनो आहे त कुरान जा दुश्मनो तव्हां ऊंधा लटकी पओ, कुरान क़यामत ताईं कोझंदो रहंदो। कुरान जा आशिक़ बैत बुलंद करे चओ बैत बैत। हाणे त अचे पई असांजी हुकूमत त फ़ौज बि सिग्नल ॾेई छॾियो आहे त 2018 खां पोइ पाकिस्तान जो वज़ीर आज़म मौलाना फज़ल रहमान आहे। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम मुस्तकबिल का हुक्मरान, मुस्तकबिल का हुक्मरान, नारे तकबीर। पेशावर में जेका मौलाना कॉन्फ्रेंस कई बांग्लादेश जा आलिम, साउथ अफ्रीका जा आलिम, अमेरिका जा, भरी काबे जो त इमाम फौज समझी वई त वाहिद लीडर आहे जेको मुल्क में टोटल उलमा खे हलाए सघे। फौज सिग्नल ॾेई छॾियो। 2018 खां पोइ वज़ीर आज़म मौलाना फज़ल रहमान, सिंध जो वज़ीर आला भाऊ राशिद सूमरो, सिंध जो गवर्नर साईं अब्दुल समद हाले जी वारो, IG सिंध पुलिस साईं अब्दुल कयूम, हिन सां हूअं ई बि प्यारा नथा ठहनि।
सखर जिले जो डीपीओ हाफिज गुलाम मुस्तफा बुर्रो हितां जो हिसे छो था क्यों साईं मिठल खे ॾिसां तूं नमाज़ न पढ़जां ख़ुदा जो कसम जे तव्हां तड़ सां तहज्जुद न पढ़ो मुसलमान ही नमाज न पढ़े खबरदार हुजूर फरमायो मां मेराज करे हेठि लथुमि मूंखे रब पोयां सद करे न्यापो ॾिनई मेराज वारी रात न्यापे मोकिलण वारो अल्लाह खणी अचण वारो मोहम्मद रसूलुल्लाह गवाही ॾियण वारो कलामुल्लाह तव्हांखे ॿुधाइण वारो असदुल्लाह तव्हां सभई छो नथा चओ सुभान अल्लाह ज़ोर सां बुलंद आवाज़ सां मां बि सिंध बलोचिस्तान में जलसा कया बख्श कटबर जहिड़ो जलसो मां न ॾिठो 60 देगन का कम चढ़ी वियो आहे हे चांवर ही चप ते रख त दुनो वञी वठनि बेटा ई दोचे तॾे ई वञे तिन जे जेके खिली खीकारे पाए भाकुर भाई पीउ जो वेझो विहारनि नकी तलब ताम रुगो पाणीअ ढुक प्यारनि तव्हांजे लाइ त भत कयो अथऊं पर असांखे वरी जेको गुलाम मुस्तफा वारी जॻह ते माल खाराया अथऊं साईं अंब अथव साईं बाकरो आहे साईं कस्टर आहे साईं शुगर फ्री आहे साईं फ्रूट मुले जो पेट आहे या तेल जो ड्रम आहे मुला बुख मरंदा मुला फाटी मरंदा रमज़ान शरीफ़ वियो आहे असांखे एॾो ॾुखो आहे जहिड़ो माईअ जो मुड़ुस बस पुॼे त असां इज़त में वेही रहूं कंहिं तोखे चयो त क़ुरान वारा बुख मरंदा छा त ख़ल्क़ आई आहे जिबरील सोना न जी मौला उम्मत के न्यापो ॾिजां मेरा जवारी रात न्यापो केड़ो ॿुध जा चे जान त पी मां जी इज़त कनि ॾाढा नथा चओ ॿुधो ॿुधो छोराऊ असांजे छोरनि खे पी वणे ई नथो गाॾीअ ते लिखायो अथनि अमर जी दुआ पिणे धाड़ेल हो छा तिरमिज़ी शरीफ़ जी रिवायत थो पढ़ां हुज़ूर साईं विची नमाज़ खां पोइ मस्जिद में वेठा हिकिड़ो नौजवान आयो उनजे पोयां वरी ॿियो पोड़ो आयो लठ ते टेक ॾेई हुज़ूर नौजवान खे चयो ही पोड़ो केरु आहे चई मां बि या रसूल अल्लाह ही मुंहिंजो बाबो आहे पाण फरमायूं अॼु पीउ जे मुतलिक़ मां मोहम्मद 4 ॻाल्हियूं थो कयां यादि कजां मुंहिंजे उम्मत ताईं न्यापो पहुचाइजां सुभान अल्लाह चओ त हदीस पढ़ां ज़ोर सां बुलंद आवाज़ सां हुज़ूर छा फरमा ला तमसीन अमामा तो हिननि खे लठियूं आहिनि हुननि खे छो थो विहारे बाबा हुननि खे मिनत समाजे हिते न बीहो रज़ाकार असांजे अॻियां न अचो क़ुर खे हे असांजे अॻियां अची मार्कूं वधाईंदा साइडुनि ते माण्हू वेठा आहिनि मिनत समाजत करे विहारे लठियूं न आणनि तबलीगी केॾा भला आहिनि ख़ुदा जो कसम मिनतूं कंदा ॾाड़ीअ ते आहे न विढ़ंदा कयो तबलीग वारनि सां मां ॿाहूं थो ॿधां इहे अलाह जा महिमान इनखां दुआऊं घुराईंदा कयो इनखे चांहियूं पियारियो इनजा इकराम कयो इहा अलाए काथों जमायत आई आहे 7 महीना प्यादल ॼट लठ खयूं बीठो आहे निकिरो मस्जिद मां छो मस्जिद पिणे जी आहे मूंखे हिते कटबरनि घुरायो आहे मूंखे को हथ तलाए कटबरनि नासूं त चीरनि से कटबरनि जे महिमान सां नथा विढ़ो अलाह जे महिमाननि खे धिका था ॾियो मां ॿाहूं थो ॿधां न चवंदा कयो अलाह जा महिमान जो राति जो रोंदा आहिनि तव्हां हाणे असां वटि तबलीग जमायत वारा आया वञनि पिया हिकिड़े वॾेरे खे दावत ॾियनि वॾेरो वॾेरो सुभान अल्लाह सुम्हे त बि शराब पीउ उथे त बि शराब पाणी त पीए ई कोन मूंखे तबलीगनि चयो तूं बि हल मुंहिंजो मां न हलंदो मूंखे हिन जे लक्षणनि जी ख़बर आहे मुंहिंजो तव्हां बि न वञो नशे में तुन बेकरामी न करे नशाईअ ते कमु आया मोबाइल में चर्च बि थो पुलिस अची छापो हयो हिकिड़ो हीअं बॻो हिकिड़ो हीअं बॻो हिकिड़ो वरी मुक़ाम में नंढड़े ॿार जे क़बर ते हथ खणी बि पुलिस चई छा पियो करे चई बाबे ते कुल पियो पढ़ां अड़े त नंढड़े ॿार जी क़बर आहे चई बाबो नंढे हूंदे मरी वियो
इन ते बि का मयार आहे। मां तबलीग वारनि खे चयो न वञो, तव्हांजी बेकरामी न करे। तबलीग वारनि छा चयो, हम जाएंगे ये भी नबी का उम्मती है। हे बि त इज़राइल जा ॿाहिरि आहिनि। अब वञो वॾेरो बि चाहे पुट माठ करे वियो छोकिरा छा थियो आहे तव्हांखे? मां ॾिसण में मौलवी आहियां, अंदर में इज़राइल आहियां। माठ करे न को चिठी चई आयो ॼटनि मां अची फाथां चिठी मथो चिठी छा ख़ुर्श छा थो अचे छो चिठी लिखी अथव? चुपचाप हज़रत अली सां करे तक़रीर में चिठी न अचे बूट चंपो ॼोणे त बूट तक़रीर में चिठी ॾिबी आहे चुपचाप। मुड़ुस माण्हू त उते बि सुवाल कर विढ़ंदा पाण में चिठियूं मुलनि खे ॾींदा। पोइ मौलवी तक़रीर करे विया ॿिए ॾींहुं कचबरनि जा ॾाड़ीअ में हथ ऐं चूचो वरी उहो मुल्लो आहे जेको चिठीअ ते तक़रीर करे। तबलीग जमात वारा आया उन वॾेरे खे चऊं आप हमारे भाई हैं। सब चओ सो जोर सां बुलंद आवाज़ सां। दीन मोहब्बत सां आयो आहे। उहा औरत जेका संजन ते किचरो उछले ॿ ॾींहं न उछले। हुजूर पुछो काॾे वई आहे? मरी वई आहे त दुआ घुरी अचां, बीमार थी पई आहे त पुछी अचां। साहब चयो या रसूल अल्लाह बीमार थी पई आहे, फरमाया हलो पुछी अचूं। मां जहिड़ो मौलवी हुजे हा छा चवे हा मुंहिंजी पिट लॻी अथसि। तुंहिंजी पिट नवाज़ शरीफ़ खे छो नथी लॻे? सॼे मुल्क जी भींग कई गई मुंहिंजी पिट लॻी। हुजूर संजन आया मथनि खां बीठा कुराड़ी उथी वेठी निहारे छा पई चए ॿुध जा चए पई जंहिं नबीअ जे कदमनि में ज़िंदगी कंडा उछलियो अॼु रहमत वारा कदम खणी मोहम्मद मुंहिंजे अंगण ते आयो आहे। ॾाढा नथा चओ सुभान अल्लाह ज़ोर सां। हुजूर फरमायो फलाणी दवा खाओ। मां मोहम्मद दुआ थो कयां अल्लाह तोखे शफ़ा ॾींदो। चई दवा बि पोइ कयो दुआ बि पोइ कयो। पहिरियों मूंखे मोहम्मद पंहिंजो कलमो त पढ़ा मुंहिंजे दिलि जी ऊंदहि त ख़तमु कयो। कलमे जो रस्तो न रोकियो। हाणे त अमेरिका में बि 24 लखनि खां मथे मुस्लमान थी चुका आहिनि। यार ॾाढा नथा चओ सभा। अञा वॾी ॻाल्हि दसांव अमेरिका जो जेको अॻु में सदर बुश हो न उनजे धीउ बि मोहम्मद जो कलमो पढ़ियो आहे। यार ॿई हथ बुलंद करे कलमे खे सलाम। ॿई हथ नारे तकबीर शान मुस्तफा इस्लाम इस्लाम नारे तकबीर। अगले साल मई महीने में भाऊ राशिद अमेरिका वियो 16 ॾींहंनि जे वीज़ा थे उतां जे मुसलमाननि घुरायो। भाऊ कारगुज़ारी ॿुधाई त रोज़ानो 250 खां 300 जे अंदरि ईसाई मर्द औरतूं मुसलमाननि जे सेंटरनि ते अची ईसाईयत छॾे मोहम्मद जो कलमो पिया पढ़नि। यार ॾाढा नथा चओ। अमेरिका जे टोटल एजेंसियुनि जी रिपोर्ट आहे त जेकॾहिं मुसलमाननि जो इहो रेशो रहियो त 2018 में अमेरिका में वॾे में वॾो मज़हब मोहम्मद जो दीन इस्लाम आहे। इस्लाम जो रस्तो न रोकियो। तबलीग जमात वाला आया इनके जो आप हमारे भाई हैं हम दीन के निस्बत से आपसे मिलने आए हैं। आपने भी कलमा पढ़ा हमने भी कलमा पढ़ा। वो वडेरो मूंखे पाण पियो ॿुधाए चए भई जंहिंमहिल तबलीग वारनि मूंखे चयो आप हमारे भाई हैं त मुंहिंजे अखियुनि मां ॻोढ़ा वही विया। मां रोई पियुसि। मूं चयो मां शराबी मां ज़ानी मां बदकार मां कॾहिं मस्जिद में कोन वियुसि। ये सॼो ॾींहुं कलमे जी दावत था ॾियनि। हीअ चवनि पिया तूं असांजो भाउ आहे। तबलीग वारनि खे चई मुंहिंजे दिलि चए थी मां 3 ॾींहं तव्हां सां हलां। चयो ठीकु आहे पर चए मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे। कहिड़ो? चए मूंखे शराब पीअण जी मोकल ॾियो। चए मोकल छा? बोतलूं ई असां था खणूं। किन मां त निकिर वॾेरे खणी कपिड़ा मटिया ॿ वॻा ॿिया बि शराब जूं बोतलूं बिस्तरे में तबलीगनि खणी कुल्हो ॾिनसि। अॻियां ख़ासि केलिन जो ॻोठ हुजे उते तश्कील थियनि त जमात वारनि जो ॻाल्हि ॿुध पाण 3 ॾींहं मस्जिद में रहंदासीं। मस्जिद पाक आहे क़ुर में लिखियलु आहे शराब हराम आहे। तूं ॿुधाए शराब किथे रखूं? चए लेट्रिन में रखोसि।
हाय हाय पहिरियों छॾे न पियो चंद कदम अल्लाह वारनि सां गॾिजी हलियो आहे रब गुनाह खां नफ़रत करे छॾी पोइ जमायत वारा सुम्ही पिया हिनखे निंड न पई अचे बेड ते सुम्हण वारो पोइ राति जो उथी हथ खणी दुआ कई चई या अल्लाह असां बि काफ वारा निकिता हा उन्हनि सां हिकिड़ो कुतो बि गॾिजी निकितो तो उन कुत्ते जो बि क़ुर में ज़िक्र कयो ही तुंहिंजा नेक बाना सॼो ॾींहुं कलमे जी दावत मां हिकिड़ो शराबी कुतो हिननि सां गॾिजी आयो आहियां अल्लाह मूंखे माफ़ कर अल्लाह मूंखे माफ़ एॾो रुनो एॾो रुनो एॾो रुनो अखियुनि मां ॻोड़ा वही वियसि उनजो रोमन रब खे वणी वियो अञा ताईं ख़ुदा जे राहुनि में फिरंदो पियो पीउ जे मुतालिक़ 4 ॻाल्हियूं हदीसो पढ़ा पाण फरमायो ला तमशीन अमाम कॾहिं बि पीउ जे अॻियां न हलंदो कर ॿुधो छोराऊ बाबा मां हलां थो रोड़ी पोइ तूं पोयों अचिजां पीउ पोयों अचे वेड़े आचार राति ॼावल पाण फरमायो ला तमशीन अमाम पहिरीं ॻाल्हि पीउ जे अॻियां न हलंदो कर हिकु ॿियो वला तक़ुद क़बला पीउ खां पहिरियों मजलिस में न वेहंदो कर ॿिया भले वेहनि तूं न वेह तुंहिंजो बाबू बीठो आहे न तूं अदब में बीठो टी ॻाल्हि वला तदु बि इसमें कॾहिं बि पीउ खे नालो वठी सॾु न कंदो कर शागिर्द उस्ताद जो नालो वठे बेअदब आहे मुरीद मुर्शिद जो नालो वठे बेअदब आहे पुट पीउ खे नालो वठी सॾे बेअदब आहे असां वारा छोरा साईं असांजो बाबू ईअं आहे जहिड़ो असांजो दोस्त ॿुॾी मर पीउ खे दोस्तनि जे लिस्ट में बिहारियो थी किन्ना किराड़ा दोस्त बाबे जी जुत्तीअ ते कुर्बान बाबो काबो चौथी ॻाल्हि भला तसब्बत ला कॾहिं बि पीउ खे गारियूं न ॾिजां या रसूल अल्लाह कहिड़ो बदबख्त हूंदो जेको पीउ खे गारियूं ॾे पाण फरमायूं तूं ॿिए जे पीउ खे गारियूं न ॾे वो तुंहिंजे पीउ खे गारियूं ॼण त तूं पंहिंजे पीउ खे पाण गारियूं चइजान पीउ माउ जी इज़त कर हिकु ॿियो चइजान त आलिम जी इज़त कनि ॾाढा नथा चओ सुभाणे आलिम ही जेके आया आहिनि न ख़ुदा जो कसम तव्हांजे ईमान जा चौकीदार अथव मन अकरम आलिमन असांखे त ॾाड़ीअ वारा वणनि ई नथा चढ़े तो को बस में मुला पोइते वञूं था बाज़ार में त सीटियूं बीहूं था मस्जिद में त पघार नथा ॾियो बीहूं था इलेक्शन में त वोट नथा ॾियो रखे तो को ॾाड़ी त हराम जो को छोकिरी ॾिएसि अरे तव्हांजे ॻोठ में हिकिड़ो हाफ़िज़ आहे ॾाड़ीअ वारो छोकिरी त ॾियो कोन ॾींदासीं मुल्लो आहे न खदड़ो त कोन्हे न ॾाड़ीअ खे कॾहिं एॾो ख़राब थी वियो ख़बरदार आलिम खे आलिम सुञाणींदो आहे ॼट सुञाणींदो आहे साल पहिरियों इमाम काबा आयो पाकिस्तानी गवर्नमेंट जे दावत ते 3 कलाक वेठो नवाज शरीफ खे चई को आलिम घुरा मां तुंहिंजी गंज ॾिसण आयो आहियां जा आलिम खे त आलिम खपे नवाज शरीफ के मौला फजल के फोन मौला फजल आलमन के फोन कई 500 आलम मगरिब नमाज से मौला फजल जे फोन ते कटे किया यार ॾाढा नथा चो सुभान मगरिब जी आज़ान आई मौलाना चो नमाज पढ़ा इमाम काबिद जैसे तव्हां पढ़ा चए न तव्हां पढ़ा मौलाना नमाज पढ़ाई पान पोयां बीठो नमाज पढ़ी केड़ो ऐलान के जो दुनिया के पतो पए त काबे जे इमामन जो इमाम भी मौलाना फजल रहमान है नारे तकबीर कायदे मिल्लत इस्लामिया हजरत मौलाना फजलुर रहमान कायदे जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान नारे तकबीर पेशावर कॉन्फ्रेंस में कौन दिठो बांग्लादेश जा आलिम साउथ अफ्रीका जा आलिम पूरी दुनिया जा आलिम पर काबे जा इमाम भी मौलाना फजल रहमान स्टेज पे घुराए देखा
यार ॾाढा नथा चओ सुभान अल्लाह, पर अञा वॾी ॻाल्हि ॾिसांव, उन स्टेज पेशावर वारीअ ते बि कब्ज़ो घणो वरी तव्हां सिंधियुनि जो हो। भाउ राशिद बि पूरी दुनिया में धको जमायत ॾेखारियो त जमियत सिंध पीपीअ जो किलो न आहे, सिंध आहे त जमियत जे मुजाहिदनि जो किलो। जमियत जा मुजाहिद भई हथ बुलंद करे जो सुबह जमीयत उलमाए इस्लाम कायदे मिल्लत इस्लामिया हजरत मौलाना फजलुर रहमान नारे तकबीर। तू गुंडो गन मशीनन सा हिदायत सर बिड़ंदई दंदन सा ही गाल न समझा बारानी मताज के जमियत वारन सा गुस्ताख कलामी न कई अथऊं न कभी हर नए सिज जी सलामी न कई अथऊं न कभी ये जमियत पंहिंजी जान आ ही मता वरी कई न कुलियो के वर करो अचन कारन पटन वाली। हाँ ये झंडो जमियत जो ना है, ये झंडो मिठे मोहम्मद जो है। जंगे बदर में हुजूर फरमाए इजाफी कपड़ो खणी अचो त झंडो तैयार करे दिया। या रसूला इजाफी कपड़ो कोने अल्लाह फरमा आयशा सिद्दीका जो रो खणी अचो मिठे मोहम्मद जेको झंडो ठायो ना ये अच्छी कारी पट्टी वही है। ॾाढा नथा चओ सुभान अल्लाह, पर अञा वॾी ॻाल्हि ॾसांव, पेशावर कॉन्फ्रेंस में माली हवाले से तावन में वरी तव्हांजो पहिरियों नंबर ज़िलो सखर आहे। सालिया के मुबारक थो ॾियां पूरी टीम के खुदा जो कसम जिन रात ॾींहुं मेहनत कई चइजान आलमन जी इज्जत कन मन अकरम आलिमन जंहिं आलम जी इज्जत कई ॼण मां मोहम्मद जी इज्जत कई। ॾाढा नथा चओ सुभान अल्लाह। असांजो क़ुरान सां प्यार, असांजो मस्जिद सां प्यार, छो त सोने अली मस्जिद जो दर ॾेखारियो। सोने अली जी शहादत मस्जिद जे दरवाजे ते माण्हुनि पुछा कई सोना अली मस्जिद में मज़ो आ या जन्नत में मज़ो आ? सोने अली फरमायो जे मां अली खां थो पुछे त पोइ जन्नत खां वधीक मस्जिद में मज़ो आ। अली छा जे करे जे जन्नत में वञण सां अली ख़ुशि थींदो, मस्जिद में अचण सां अली जो अल्लाह ख़ुशि थींदो आहे। ॾाढा नथा चओ सुभान अल्लाह ज़ोर सां। महकुम थी मस्जिद जो जिन दाइम झलियो दर बुध बुध सूफी हिनखे मस्जिद वणे ई नथी। न मस्जिद हाँ न मंदिर हाँ मैं हर सूरत जे अंदर हाँ वेड़े छा साहब तो चए महकुम थी मस्जिद जो जिन दाइम झलियो दर तिन जो अब्दुल लतीफ चवे पुश्ती पैगंबर से मुर्कन मर जंहिंजो इश्क ही आहे अल्लाह सां। हैदरी भी असां आहियूं। हाणे असां बिरछा में जलसो कयो डॉक्टर साहब यादि में हिकिड़ो हमरा रोए पियो रड़ियूं राम बाचा छो थो रोए चइसे मां शियो आहियां, मां सुन्नी न आहियां, मां जमियत जो न आहियां, मां देवबंद छो थो रोए? चई डॉक्टर जे शहादत खां पोइ पक पई आहे त हुसैनी काफ़िलो दुनिया में आहे त जमियत वारनि जो आहे। जमीयत उलमाए इस्लाम शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो नारे तकबीर। जमियत वारा अथव डॉक्टर साहब शहीद थियो 9,40,000 माण्हू लाड़काने में गॾु आहे। मुंहिंजा अख़बार पई आहे मां हवाई फेरी नथो कयां पर हिकिड़ो शीशो न भॻो कई मोटरसाइकिल जो इंडिकेटर भी न टुटो। ऐं मोहतरमा शहीद थी पेट्रोल पंपनि खे बाहियूं बैंकुनि खे बाहियूं पीपीअ वारनि असांजे भिक्षा में थाणे ते कब्ज़ो कयो। पुलिस वारा बई ते हेठां लिकी विया झल दॿा पंप तव्हां साड़ियो बैंकियूं तव्हां साड़ियो दहशतगर्द मुल्ला खबरदार। ज़रदारीअ जो पुट थो चए मां राष्ट्र जो मुक़ाबिलो कंदुसि तूं माणे जा कातल त ॻोल्ह।
तो खां करोड़ दफ़ा वधीक असांजो राशिद गैरतमंद पी जो गैरतमंद पुट जंहिं धरना हणी वज़ीर आला हाउस जो घेराव करे पंहिंजे पीउ जा कातिल सखर जे सेंट्रल जेल में पहुचाया आहिनि। इंशाअल्लाह इन्हनि चइनि कुतनि खे फांसीअ ते लटकाए। हैदरी असां आहियूं, हैदर जो सामान असां वटि आहे। अली कारी हो क़ुरान असां वटि आहे। अली निमाज़ी हो निमाज़ असां वटि आहे। अली काबे जो पांधीड़ो काबो असां वटि आहे। अली मस्जिद जो पांधीड़ो मस्जिद असां वटि आहे। अली शहीद हो शहादत असां वटि आहे। सामान सॼो असां वटि आहे। तूं हरू भरू चितो थियो आहे। ये कुकर वेड़ाए, कुत्ता वेड़ाए, शराब पे, मेला कराए, खजड़ा नचाए, किन्ना कम करे तब हैदरिया। मैं कुरान पढ़ा तब हैदरी को नहीं। अरे अत वक्त करो को चंगो मुर्सो हलो फैसलो त करायूं न त वेठो आहे मौलवी गुलाम मुस्तफा बुर्रो। ये कुकर वेड़ाए, कुत्ता वेड़ाए तब हैदरिया। मैं कुरान पढ़ा तब हैदरी को नहीं। रेडी अंधेर नंगरी कबिया ताकत पर पाण त पह का ॾींदायो। अंधेर नंगरी अंधेर नंगरी बाबा मां 9:30 ते तकरीर कंदुसि केर बि स्टेज ते अचे। हा मूंखे टाइम जेको ॾिनो अथऊं 10:30 ताईं अञा अधु कलाकु पियो आहे मुंहिंजो। सभु चओ सुभान अल्लाह। अंदाज़ो त कर हाय छा सब छा थो चे कि तो गिदड़ चढ़ियो घोड़े ते लूमड़ लोडी बों विटाई आ जंहिंजा नारा हणंदा आहियो आ विटाई कर मुल्क मिठाई। हिते यार मिठाई नथी वणे तोखे। असां भिटाईअ जा नौकर, कलंदर जा नौकर, सचल जा नौकर, अलीअ जा नौकर, अलीअ जे औलाद जा नौकर, पीरान पीर जा नौकर, पर पीर साईं पागारे जा बि नौकर। सुभान अल्लाह। हजरत पीरान पीर महबूब सुभानी पीरन जो पीरा, पीरन जो पीरा, पीरन जो पीरा महबूब सुभानी हजरत सैयद अब्दुल कादिर जीलानी। वॾो थियो अम्मा मोकल ॾे क़ुरान त पढ़ी अचां। मां छा चयो मां छा जो बच्चा मां तोखे पाण खां त परे करे सघां थी, क़ुरान खां परे नथी करे। मां भली त बच्चा भलो। मां बीबी मरियम जहिड़ी बच्चो ईसा अलैहिस्सलाम, मां अम्मा हाजरा जहिड़ी बच्चो हज़रत इस्माइल जहिड़ो, मां अम्मा आमिना जहिड़ी बच्चो मिठे मोहम्मद जहिड़ो, मां अम्मा फातिमा जहिड़ी बच्चा हसन हुसैन जहिड़ा। मां भली त बच्चा भला, बाक़ी मां हूंदी खैरां जहिड़ी त पुट हूंदा खूनीअ जहिड़ा। सॼी राति असांजो मायूं ड्रामे ते वेठियूं। अध मां ॿार थो लॻा थञ जी बुक आ मर निभागा वठ वठ वठ। जे मंदरनि में पूजा जलिया इहो पीउ जा पेर धोंदो। पोइ भॻा साईं गुलाम मुस्तफा तावीज़ तॾहिं चोरे खे कीच में तावीज़ न ॿधो ट्रैक्टर जी कीन ॿधेसि हथ बेटाई छा थो चए भले ॼणनि मायूं बचनि साले मुझे पाक हुसैन तो फरमाए मां कायनात में कदम रखियो मां 3 शयूं ॾिठियूं। अबे अलीअ खे निमाज़ पढ़ंदे, नानी नबीअ खे सजदा कंदे, अम्मा साइण खे मुसल्ले ते मौला जो क़ुरान पढ़ंदे। तॾहिं त कर वफा कया अली अस्कर कुर्बान, अली अकबर कुर्बान, घोट कासिम कुर्बान, अब्बास जा बाजो खसी विया, 72 साथी गुठा पिया जो तो सिमरा मां के बच्चा प्यारा नाना हुसैन के रब जो कुरान प्यारो है। सच्चा हैदरी बैयत बुलंद जो सुबह बैयत तकबीर जमीयत उलमाए इस्लाम नारे तकबीर। क्या जलवा करबला में दिखाया हुसैन ने, सजदे में जाके सिर कटाया हुसैन, नेज़े पे सर था नहीं जी सजी रात मुझे सोनो हुसैन मुसल्ले थे नमाज पढ़े कुरान पढ़े जिक्र करे। भेण अम्मा ज़ैनब अदा हुसैन अज सजी रात सुतो न जंहिंजी इबादत दी रात है सुभाणे शहादत जो ॾींहुं। बुध बुध
सोनो हुसैन मुसल्ले ते आ तू ॾहीं जी सॼी रात जुलूसन में तिखा इमाम छा पियो करे तू छा पियो करे असां हैदर जा हुबदार आहियूं कंदा आले नबी सां प्यार आहियूं हैदरी ॾाढा जो सुभान अल्लाह बाक़ी मुंहिंजा 15 मिंट बचा आहिनि ज़ोर सां असां हैदर जा हुबदार आहियूं कंदा आले नबी सां प्यार आहियूं असां पिचको मातम कोन कयूं असां कारा कपड़ा कोन ढकियूं असां झंडनि आॾो कोन झुकूं कंदा मस्जिद सां असां प्यार आहियूं असां हैदर जा हुबदार जो तुंहिंजो आल पैतन सां प्यार न आ तुंहिंजे कलमे ते एतबार न आ तिन तड़ियलनि खां असीं धार आहियूं राजा नथा चओ सुनो अली तो फरमाए मां अली के दुनिया में 3 शयूं प्यारियूं केड़ियूं तलवार खणी अल्लाह जे रस्ते में जिहाद के 2 शयूं दुनिया में अली के ॾाढियूं वणियूं हिकु सियारे में फजर जी नमाज़ ॿुधो जंहिंमें तव्हां उथंदा ईंदा आहियो अम्मा पाणी त सियारे में फजर जी नमाज़ चङा भला मौलवी कोन था उथनि गर्मियुनि जा रोज़ा अलीअ खे ॾाढा था वणनि गर्मियुनि जा ॿुधो रमज़ान में बि तुंहिंजो डंडो कुंडो बंदि नथो थिए तूं हैदरी आहे अली हक़ जो इमाम हज़रत अली नमाज़ से पियो अचे हमारा सवाल कयो अली मुंहिंजो सवाल आहे पुछो कि उहे कहिड़ा पखी आहिनि जेके आना ॾियनि वे केड़ा पखी जेके बच्चा ॾियनि जंहिंजा कन अंदर वे आना ॾियनि जंहिंजा कन ॿाहिरि वे बच्चा ॾियनि हिसाब कर त अली नमाज़ पढ़े ॾाढा छो नथा चओ हज़रत अलीअ खे छा चई जे मूं तव्हांखे फासाइण पे चाहियो तो मूंखे फासाए छॾ अली हमरा हिकिड़े ॾुखियो सवाल कयो अली इस्लाम में घणियूं मर्द घणियूं शादियूं करे चई 4 चे पोइ मां इहे कहिड़ो ॾोह कयो आहे सम्झो था न ब्रेक ते लत थो रखां कामरेट उबता सवाल कंदा आहिनि उबता हाणे मां जाम छोरे तकीर कई हिकिड़ो उथी बीठो मुला अलाह आहे मुंहिंजो पोइ दुनिया पिणे पियो हलाए छा जहिड़ो मुंहुं तहिड़ो मोचड़ो जहिड़ा रूह तहिड़ा ख़त्म अजाया सवाल न कंदा कयो आलमनि खे फासाइण लाइ बेमक़सद सवाल साईं हज़रत आदम जी कब्र किथे आ आदम जे कब्र में तुंहिंजो धंधो कहिड़ो आहे त कटपरनि जा पैसा रहियल अथसि छा कॾहिं इहो पुछो अथव तूं में फर्ज़ घणा उन हमरा छा चयो अली इस्लाम में मर्द घणियूं शादियूं करे चवणे अली फरमाए 4 चइबो औरत कहिड़ो ॾोह कयो आहे हज़रत अली जो मसइलो सम्झाइण ॾिसां चवणे अली फरमायो 4 गिलास पानी जा भरे अचो भरे आया विझो जग में विधो पंहिंजो पानी कढो चोले त मिक्स थी वियो पंहिंजो पानी कीअं निकिरंदो चरिया हिकिड़ी औरत जे 4 मुड़ुस करे त अंदर जग त हिकिड़ो आहे न छोरो जो ॼमे त नंबर प्लेट कंहिंजी लॻेसि हज़रत अली से कूफे जे जामा मस्जिद में जुम्मो पियो पढ़ाए हिकिड़े हमरा चिट्ठी लिखी 4 सवाल पुछसि चिट्ठी जे हाणे मां ॾे चिठियूं लिखियूं चिट्ठी न लिखंदा कयो तकरीर में मुड़ुस माण्हू आओ न उथी बि सुवाल कयो ही चिट्ठी लिखंदा अॼु ॾाढी कूड़नि खे तपी चाहे अॼु व्याज खोरनि खे तपी चाहे अॼु जेके छोकिरियूं था व्याज इन्हनि खे भीड़ जा विड़ियल पाण में हूंदा चिठियूं मुलनि खे पोइ जलसो ख़तम जहिड़ो शुरू ऐं मां आलमनि खे ॾिठी हलियां थो चिठियुनि ते तकीर न कंदा कयो तोखे जेको रब इल्मु ॾिनो ॿुधा बसि हज़रत अली फरमायो मां चिठी न खोलींदुसि मुड़ुस माण्हू आहे उथी बि सुवाल कर तुंहिंजो सुवाल बि जमायत ॿुधे अलीअ जो जवाब बि जमायत ॿुधे ॾाढा नथा चओ सुभाणे मां इन्हनि चइनि सुवालनि जा जवाब ॾे तकरीर ख़तमु कंदुसि ॾाढा था चओ हमरा उथी बीठो अली मुंहिंजो पहिरियों सुवाल पुछ चइनि उम्मत में वॾे में वॾो आलिम केरु आहे चइनि उम्मत जो वॾे में वॾो आलिम अबू बकर सिद्दीक़ आहे
अली जा मुरीद बैयत बुलंद करो जो सुबह बैयत 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 सोने अली जो फैसलो कूफे जे जामा मस्जिद में जुम्मे जे ॾींहुं हज़ारनि जो इज्तिमा सुनो अली तो फरमाए मां अली जो जवाब दियो आहे हिन उम्मत जो वॾे में वॾो आलम अबू बकर सिद्दीक़ आहे अली नबी से तहां जे नाले चयो मां इल्म जो घर आ अली हुन जो दरवाज़ो आहे तहां था चयो वॾो आलिम अबू बकर आहे दलील सोने अली फरमायो हा मां वटि दलील आहे कहिड़ो कहिड़ो चई शरई मसइलो आहे मस्जिद भरिजी वञे नमाज जो टाइम थी वञे त नमाज उहो कराए जमात जेको इल्म में वॾो हुजे मस्जिद न पई भरिजी वई साईं जन जी तबियत नासाज़ हुई जमात अची वई पुछोसीं साईं नमाज़ केरु पढ़ाए फरमायूं अबू बकर खे चओ त मुहम्मद जे मुसले ते नमाज़ पढ़ाए हुजूर जे हयातीअ में 17 नमाज़ूं मुहम्मद जे मुसले ते सोणे सिद्दीक़ अकबर पढ़ायूं आहिनि जॾहिं साईं जन निकिरण जहिड़ा न वरी ॿियो माण्हू मोकिलियो या रसूल अल्लाह मुस्तक़िर केरु नमाज़ पढ़ाए पाण फरमायूं मुर्रो अबा बकरिन फलियो सल्ले बिन्नाद अबू बकर खे चयो माण्हुनि खे नमाज़ पढ़ाए अमर आशा चयो इन्नहु रकीकुल क़ल्बी या रसूल अल्लाह हू दिलि जो नरम आहे मुसले ते न थी सघंदो पाण फरमायो मां बाप अल्लाह फी सदरी सपैतु फी सदर अबा बकरिन रब जेको मुंहिंजे सीने में रखियो मां मुहम्मद अबू बकर जे सीने में रखियो आहे अमरावती बीठो अली मुंहिंजो ॿियो सुवाल आहे पुछ चए न उम्मत जो वॾे में वॾो बहादुर केरु आहे ॾाढा नथा चओ पर साल हिन स्टेज ते मां काफ़ी इंतज़ार कयो छा त ख़ल्क़ आई आहे हाय अॼु कट परनि थकल आहे छा वड़े वाह मोहम्मद मिठल वड़े वाह साईं गुलाम मुस्तफ़ा हाँ सभिनी पाण में चंदो करे तावन करे सॼे ॻोठ त तावन कयो पर दरगाह जे मुरीदनि बि तावन कयो सॼे ॻोठ जो ख़ैर आहे जेके ॻोठ मां अलाह खे प्यारा थी विया उन्हनि जे ईसा जे सवा दुआ कयो अलाह उनजी बख़्शिश करे अलाह उनजे क़बरुनि खे जन्नत जो बाग पाए अलाह हिन वाइज़ जो सवाब ख़ैरात जो सवाब अञा साईं अब्दुल जब्बार वेठो आहे मुफ्ती साहब बि स्टेज ते अची वियो आहे काफ़ी आलिम सगोरा इंशाअल्लाह रात जे आख़िरी पहर ताईं कटबरनि जो जलसो नारे तकबीर जे सदाउनि सां गूंजंदो रहंदो कहिड़ा मुजाहिद जो जेके दुआ ताईं वफ़ादारी कंदव बैयत बैयत ऐं क़ाइदे सखर मौलाना मोहम्मद सालिह बि स्टेज ते पहुची चुको आहे अली मुंहिंजो ॿियो सुवाल पुछ यार मरी वियासीं बाक़ी मुंहिंजा 10 मिंट वञी बचा है ला हौल अला अली मुंहिंजो ॿियो सुवाल पुछ चेन उम्मत जो वॾे में वॾो बहादुर केरु आहे चेन उम्मत जो वॾे में वॾो बहादुर अबू बकर सिद्दीक़ आहे यार ॾाढा छो नथा चओ भला अली ख़ैबर जो किलो तव्हां पता कयो मरब खे 7 टुकर थो कयो तव्हां था चओ वॾो बहादुर अबू बकर चे दलील ॿुधो अलीअ जो चे चओ चे हिजरत वारी रात मां अली भी मोहम्मद जे बिस्तरे ते हुम सलाम मां सिद्दीक़ खे जो मोहम्मद खे कुलनि ते कयूं विच काफ़रनि मां निकितो पियो हिजरत वारी रात नबी से सॾियो अली हे मुंहिंजी चादर आहे हे मके वारनि जूं अमानतूं हे मुंहिंजो बिस्तरो सुम्ही पओ से तव्हां काॾे मां वञा थो अबू बकर जे दर ते ॾाढा छो नथा चओ हज़रत अली चयो या रसूल अल्लाह 200 काफ़र बीठा आहिनि चौधारी पोइ तव्हां कीअं वेंदव ॿुधजा पाण फरमायूं मां मुठ मिटीअ जी भरींदुमि या रसूल अल्लाह अॻियां हणंदव पोयां रहिजी वेंदा पोयां हणंदव सॼे रहिजी वेंदा हुज़ूर छा फरमा अली मिटी मां हणंदुमि अंधो अलाह कंदुनि ॾाढा नथा चओ अंधो केरु कंदुनि तवजो आहे तवजो हुजे त मां हिकिड़ो जुमिलो चवां तवजो आहे जो तवजो आहे ॾाढा चओ सभा हुज़ूर फरमायो अली अॼु मिटी मां थो हणां हर साल सुन्नत सम्झी पाण ई हणंदा हुज़ूर अहिड़ी मिटी हणनि जो बतियूं ई विसी वियनि बतियूं अञा ताईं विसाईंदा आहिनि मिसकाल मां सम्झी था वञो वॾा होशियार आहियो ख़ुदा हालांकि मां नालो बि न वरितो आहे
बत्तियों जो विसी पियूं त ख़बर आहे इमदादुल्ला कहिड़ो असदुल्ला कहिड़ो हुते जो बत्तियूं विसी पियूं सॼी राति अलीअ खे नबी सम्झंदा रहिया सॼी राति छो त हज़रत अली हुज़ूर जी चादर पाए सॼी सुबुह थियो हज़रत अली नमाज़ ते उथियो अबू जहल पुछियो अली नबी काॾे वियो सोने अलीअ जो जवाबु ॿुधा चए पहिरियों पाण तो ॾींहुं पुछी मां खां थो अली अली निंड कई चए अहिड़ी कयम जो माउ जे गोद में बि मां अलीअ अहिड़ी निंड कॾहिं कान कई आहे बस काफ़र बीठा आहिनि चौधारी तलवारूं खणियूं कुर्बान अली तुंहिंजी जुरत कुर्बान अली तुंहिंजी हिम्मत कुर्बान अली तो बस काफ़र अली निंड पियो तव्हांखे न ख़बर पए जलसे ते धाड़ेलनि जो घेरो थी वियो आहे कहिड़ा वेहंदा मुलो ई कनात जे मथां अली सोफा सेट ते न बेडरूम ते न मक्तब गाह में सुतल कुर्बान अली तुंहिंजी जुर्रत अबू जहल छा थो चए तो मोहम्मद सां मिलणो अथव त हलो अबू बकर जे दर ते यार सिद्दीक़ जा ग़ुलाम ॾाढा चओ बाक़ी मुंहिंजा 5 मिंट बचा आहिनि ज़ोर सां अबू जहल आयो सोने सिद्दीक़ जी न्याणी बीठी आहे बीबी अस्मा नंढड़ी आहे अबू जहल पुछा थो करे नबी काॾे वियो तुंहिंजो बाबू अबू बकर न्याणी मासूम जो जवाबु ॿुधां छा थी चए अबू जहल खे चए थी ख़बर सॼी आबर ॾसींदी मां कान ॾाढा नथा चओ यार ज़ोर सां चए सिधो छो थी चए त मूंखे ख़बर कान्हे चए मां कंहिं तकिए बाज़ जी धीउ हां छा मां त सिद्दीक़ जी न्याणी आहियां जान वञे त वञे गब्बा थी वञा टुकड़ा थी वञा रत में वेझा पर सिद्दीक़ जी न्याणी कूड़ न ॻाल्हाए ॿुध मुंहिंजी अम्मा ओ मुंहिंजी भेण ओ मुंहिंजी न्याणी अल्लाह तव्हांजो परदो सलाम असांजो मायूं त संधरो ई कूड़ ते शादी थे ना वो सारा बुधे रुको कूड़ दंद ते रण ले जा दंद बोले मैं जे किले ठोकना वेड़े नानी चपरा हाने ते एड़ा सारा तू चन बुधन दे लज्जती ते खुदा रानल मोजो ईंदो गोडा भई वेंदो उठा चा त गोडा भई एड़ी थी मुके कावड़ा चे पर मां छा कया अज मोली गुलाम मुसलमा मुझे ब्रेक ते लत दिनी जो त कावड़ जो भी हदीस में इलाजा बीठे कावड़ आया वेही रहो वेठे आया सुमी पो अञा नथी छडे पानी पियो अञा नथी छडे वज़ू कयो अञा नथी छडे ठोके तड़क्यो कट परो मका कावड़ अचे चांहि जे कोप ते माण्हू मारे बीह रहो न न कीती भी कावड़ अचे ब्रेक ते लता हिकिड़े हमरा शादी कई औलाद न पई थे वरी ॿी के वरी टी वरी चौथी हणी माइन जो मदरसो खोले बीह रहे औलाद जॾहिं अलाह ॾे माण्हू जे बस त कोन्हे पोइ चइनि इंसाननि खे चई मां वञा थो हर ते मुंहिंजे मानी मोकिलिजो ईअं न त मरां बुख हिन वञे हर ॿधो माइन पोयां जहिड़े जो हर ॿधो शाम जा 4 थी विया मानी न मोकिलियोसि एड़ी बुख लगस धगा अॻियां पाण पोयां कावड़ में फूकियो घर जे दर ते पहुतो कोडर पई गन में अटकी किरी पियो रहंदो कावड़ ज़ाल खे चए तो मानी छो न मोकिली चए हुन छो न मोकिली चए हलो तोखे तलाक ॿिए खे चए तोखे तलाक टीअं खे चए तोखे तलाक चौथे खे चए निकिर घर मां तोखे तलाक पाड़े जे माईअ भित तां कंधु मथे करे अदा ख़ैर कर घर तो खाली करे चए बस कर त तोखे बि न तलाक ॾियां तलाक ॾे जोड़े के पाड़े वारीअ खे ॾोह कयो सोने अली फरमायो वडे में वडो बहादुर अबू बकर सिद्दीक़ अञा उन माण्हू 2 सवाल कया अली हिन उम्मत में रहम दिल केरा जे अबू बकर सिद्दीक़ वडो सखी केरा जे न उम्मत में वडो सखी अबू बकर सिद्दीक़ मां इन तफसील ते में ॻाल्हायां पर मुंहिंजो टाइम ख़त्म थी वियो मुफ्ती साहब भी स्टेज ते बेताज बादशाह अलहाज इमदादुल्ला भी स्टेज ते काफ़ी उलमा इकराम स्टेज ते मौजूद आहिनि इंशाअल्लाह रात जे आखिरी पहर ताईं कटबरन जो जलसो नारे तकबीर जे सदाउन सां वरी 26 अगस्त ते साईं गुलाम मुस्तफा जो जलसो नूर साहब भिट वारो उते त सब मैयत बख्शराइणा आहिनि हाणे खां वठी साईं गुलाम मुस्तफा के सॾे साईं हे वठो 2000 जलसे में क़बूल पवन हे वठो 5000 हिदेग जो सामान दिल खोले ताबन कंदो रब अर्श ते राज़ी मिठो मोहम्मद न अल्लाह ताला ईमान इखलास वाली जिंदगी नसीब करे आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।